ॻोल्हियां मन लाहां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुनवर मल्ला। अॼोके प्रोग्राम ॻोल्हियां मन लाहां मूंसां गॾु अॼु हिन हार्ट सीट ते आहिनि सलीमुल्लाह मल्ला साहब ऐं नादिर सिंह मल्ला। नाज़रीन, अॼु बि मूं वटि हिकु शख़्सियत महफ़ूज़ आहे जंहिंजे ॻोल्हण में मुंहिंजा दोस्त जुस्तजू कंदा। ॾिसणो आहे त आया ही कामयाबी हासिल कनि था या न। जी साईं। शख्स मर्द जिंदा जी न साईं। उनजो तालुक हैदराबाद डिवीज़न सां। जी हैदराबाद डिवीज़न सां। जिलो हैदराबाद। जी न। जिलो दादू। जी न। उनजो तालुक जिलो बदीन सां। जी बदेल। उसका सद्दाम। जी न। उनजो तालुक आहे फ़नून लतीफ़ा। जी न। फ़नून लतीफ़ा में कोन्हे। जी न। समाज शख्सियत जी न। समाजी छा मुराद आहे त सोशल वर्कर। जी न। जी न। जी न। को वकील। जी न। 10 साल थी चुका। सरकारी उहिदे ते रहियो आहे। जी रहियो। मां वॾे शहर ते उन आहे। जी बिल्कुलु। उनजो जेको तालुक बदीन। जी न। तालुक गुलाची। जी न। उनजो जेको मौत जेको थियो हुयो तबई मौत थियो। जी तबई में। त हुनजी वफ़ात खे 10 सालनि खां मथे रखो आहे। जी साईं, हुनजी वफ़ात खे 10 साल खां मथे वरितो। उन्हनि जो तालुक हैदराबाद डिवीज़न सां गॾु सिंध जे कंहिं ॿी डिवीज़न सां बि कंहिं रहियो आहे। एतिरे मां तव्हांखे हिते ॿुधाईंदो वञा। अच्छा, त हुनजी जेका शख़्सियत आहे उनजो निसाबी किताबनि में जो ज़िक्र आहे। ज़िक्र आहे कंहिं जाइ ते। नवनि किताबनि में बि किथे आई थिंक मूं न पढ़ियो पर जेको कंहिं न कंहिं किताब में आहे ज़रूरु। छा हुन क़ुरान शरीफ़ में तर्जुमो कयो आहे? न साईं। 17 साल थी चुका आहिनि साईं। तव्हांखे मां वरी ॿुधाईंदो हलां, रिपीट कंदो हलां त हुननि जो तालुक हैदराबाद डिवीज़न सां कंहिं ॿी डिवीज़न सां बि कंहिं हद ताईं रहियो आहे।
हुनजी जेका शोहरत आहे उहा बि हुनजी जेका ॿी डिवीज़न जंहिंसां तल्क आहे उन खां शुरू थी तव्हां काफ़ी मूं हेठि ॾिनियूं हूंदियूं। हुनजो तालीम मीर बुखार डिवीज़न सां बि रहियो आहे? जी न, न 18 साल थी चुका आहिनि, 2 साल आहिनि। एक्चुअली अॼु तव्हां उन तरफ़ वञो ई कोन पिया। हिकिड़ो सुवाल तव्हां कयो आहे उनजो इक़रारीअ में जवाबु आयो आहे, लेकिन मालूम न आहे त छो तव्हां उन तरफ़ न पिया वञो। हिकु अधु साल तव्हां उन पासे कयो आहे, लेकिन उन खां पोइ तव्हां ख़ामोशी इख्तियार कई आहे। कराची डिवीज़न सां रहियो आहे? कराची सां न, आख़िर सवाल आहे हिकिड़ी मां तव्हांखे हिंट ॾींदो हलां त हुन कुझु अरसो लाड़काणे में बि पंहिंजे पेशे जे लिहाज़ खां ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। लाड़काणे में बि इहा हिकिड़ी हिंट आहे तव्हांखे। हा साईं, हू डिप्टी कमिश्नर बि रहियो आहे? जी न, ऐं इहो बि तव्हांखे ऐप हिंट ॾींदो था त लाड़काणे सां गॾोगॾु उन खां बाद में हिन नवशहर फ़िरोज़ा में बि ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं पंहिंजे पेशे लिहाज़ खां। असां जंहिं नाले ते जंहिं शख़्सियत ताईं पहुता आहियूं उहो शख़्सियत आहे डॉक्टर सॼण सिंधी, हेल्थ डिपार्टमेंट जो DG। डॉक्टर सज्जन सिंधी साहब, हैदराबाद। ईअं न, हैदराबाद। बहरहाल डॉक्टर सज्जन सिंह साहब न आहिनि। ही आहिनि असांजा छा ॿुधायां तव्हांखे, तइलीमी माहिर ऐं HM ख्वाजा साहब, चेयरमैन बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन। HM ख्वाजा साहब जिन जो असुल नालो आहे हाजी सनाफ मेहर अली ख्वाजा, पाण टंडो बागोजान, उते हुनजो जनम थियो 8 अक्टूबर 1908 ते। संदन वफ़ात 20 सितंबर 1999 में हैदराबाद में। संदन वफ़ात वक़्तु उमिरि हुई 90 साल। पाण BA BT 1932 में कंप्लीट कई, जंहिंखां पोइ हीअ लाड़काणे ऐं नवशहर फ़िरोज़ा में एज़ ए टीचर ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। ख्वाजा साहब जन 1 जून 1936 ते हेडमास्टर थिया लोकल बोर्ड मिडिल स्कूल नवाबशाह। लोकल बोर्ड नवाबशाह बाद में 1940 में अपग्रेड थिया ऐं हाई स्कूल थिया, जिते पाण हुननि कंटिन्यू कयो एज़ ए हेडमास्टर। उन खां बाद में 1972 में हीअ चेयरमैन रहिया हैदराबाद बोर्ड जा। मरहूम गुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोईअ जे कोशिशुनि सां पीपल्स मेडिकल कॉलेज नवाबशाह ठहियो।
जंहिंजे बिल्डिंग लाइ हिननि ख्वाजा साहब जन सां राब्तो कयो त उन्हनि वटि जेका स्कूली ज़मीन आहे उन मां कुझु थो ॾियनि, लेकिन पहिरें ख्वाजा साहब उन्हनि खे मनो करे छॾियो। लेकिन बाद में बहरहाल ग़ुलाम साहब जतोई साहब जन कोशिशूं जारी रखियूं ऐं हिनखे मोटिवेट कयो ऐं बाद में हुते पीपुल्स मेडिकल कॉलेज में। त दोस्तो, अॼोको प्रोग्राम असां हिते ई ख़तमु था करियूं। ईंदड़ प्रोग्राम ॻोल्हियां मन लाइ में वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं मुनवर मलाह खे ॾींदा इजाज़त। सदाईं साथ सलामत। अल्लाह हाफ़िज़।